पियो हालांकि मुझो रब मुखे दिसी रहियो आहे व हुवा मअकुम ऐनमा कुंतुम कुरान तो फरमाए ता जिथे भुजो अल्लाह तवा सा गड हुंदो आहे सो जने गुनाह जो कम कयो था ओडीमल सोचो तो सही तवा अल्लाह जे सामू भी ऐ गुनाह जा कम था कंदा वतो रब जे सामू भी ऐ बदकिरदारी वारा कम था कयो इन जे ला रब फरमायो हक तुकातिही इए ड्रिजो जी अल्लाह का ड्रिजण जो हक आहे वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून ऐ आखिर में रब फरमायो तो अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए ऐ नमरो वला तमूतुन तवा सबई नमरो इल्ला व अंतुम मुस्लिमून इन हाल में जो तवा मुसलमानन जी जमात में शुमार कया वणो मुसलमान हालांकि ईमान अल्लाह ताला का इरशाद फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू पहिरियां अल्लाह ईमान जी गाल कई वरी अल्लाह ताला तो फरमाए वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मलके मुसलमान थी पो मरो ईमान वारा आहिन वरी अल्लाह तमजी तो फरमाए तो मुसलमान थी मरजो माना जिंदगी जो पछाड़ी जेका है पछाड़ी इंसान जी उनके सुधारण जी कोशिश कयो उनके सीधी राह ते हलाइण जी कोशिश कयो मुसलमान केरा मोमिन केरा वाज़े तौर ते मुफस्सिरन बुजुर्गन फरमायो त मोमिन बानो उहो आ ऐ हिन आयत में अमर जे गाल जो अल्लाह फरमाए रहियो आ वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून तवा न मरो बल्कि मुसलमान बनजी मतलब इहो आ जिन मल पछाड़ी वक्त हुजे मौत जो टाइम हुजे ओडी मल तवा जी ज़ुबान ते मुझे महबूब मुस्तफा जो कलमो जारी हुजे नबी जो नालो हुजे या रसूल अल्लाह जी तवार हुजे महबूब जी मोहब्बत जो नालो हुजे लजपाल नबी सा उल्फत जो ताल्लुक हुजे नबी सा रिश्तो जुड़ियल हुजे अल्लाह तो फरमाए दा तवा जन के अल्लाह का ड्रिजण जो हक अदा करे छजो आहे समझो था कि न कोंदा समझो मानु चवंदा अफसोस आहे आइन मुसलमान पर सदाइन मुसलमान था वरी चवंदा या रसूल अल्लाह चवण गुनाह वा नबी नबी करण गुनाह हुआ माज अल्लाह अस्तगफिरुल्लाह नबी की नसरी ना कयो माज अल्लाह नबी वफात करे विया मजार में हलिया विया कब्र में पेजी विया हाने नबी जो फैज ना है खत्म थी मिठा यो अकीदो ही गलत था या गाल ही गलत है मुझो महबूब मुस्तफा अजब हयातुन नबी आहे सुभान अल्लाह ऐ मोमिन ते सी मानू नथो थी सके जैसे मुझे नबी जे मथा ईमान न आणे बराबर नमाज भली शे आहे बराबर रोजो भली शे आहे हज तमाम बेहतरीन इबादत आहे ज़कात खैरात सदकात गरीबन मिस्कीनन जी परघोर लहण हर शे तमाम भली इबादतूं आहिन पर ये इबादतूं तडे कबूल थींदियूं जडे मदीने वारे साईं जे मथा ईमान आणी दे महबूब जी मोहब्बत दिल में रखंदे नबी सा मोहब्बत ना है भली लख सदका करी लख खैरातूं करी हज करी ज़कातूं दी नमाजूं पढ़ी कुछ भी फायदो न दींदई को अमल फायदो न दींदई अमल तदे फायदो दींदा है जडे मुस्तफा करीम सा दिल लाती बने तवा जे बेले में गैर मुस्लिम वाणिया रहंदा है वो खैरातूं कंदा है भतब कंदा है सही मुझा पैसा भी दींदा है खैर खैरातूं कंदा है गरीबन जी पर घोर लहंदा है पर उन जो अजूरो दुनिया ताईं आखिरत में गैर मुस्लिमन जो को अजूरो कोने को रुगी खैर खैरात करण सा जे बख्शिश थे हा तो वो हिंदू अग में जन्नत में बैठा हो जन हा समझो था कि न कोंदा समझो भला जे नमाज रोजो हज ज़कात जी गाल आहे कादियानी बुधा दो कादियानी खबीस वे नमाजू पढ़ंदा है वे सही मुझा खैरातूं कंदा है वे रोजा रखंदा है मस्जिदुन में इत्काफ वेंदा है उन जो इबादतूं दिसी तवा पाण लजी थींदो त हे केडा आबिद जाहिद हैं
पर उन्हनि जी हिकड़ी नमाज बि क़बूल ना है, हिकड़ो रोज़ो बि क़बूल ना है, भली सजी जिंदगी एतकाफ वेहन को फायदो न मिलंदो, छो तो उन्हनि जी दिल में मुझे नबी सां बुग़्ज़ हुआ, मुझे मुस्तफा सां बुग़्ज़ हुआ, मुझे हबीब के नथा मञन। जेको नबी सां बुग़्ज़ रखण वारो आ, महबूब मुस्तफा का मुंह मोड़ण वारो आ, भली आबिद हुजे ज़ाहिद हुजे, जहन्नम जो बारण बनायो वींदो, जन्नत में तंखे मोकलियो वींदो जेको लजपाल नबी सां मोहब्बत रखण वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, नचे व सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उर्दू जो शायरा फरमाए तो नमाजें पढ़ी जा, अज़ाने दिए जा, शबो रोज सजदों पे सजदे किए जा, सजदे किए जा, अरे नमाजें उसी की, अज़ानें उसी की, जिसे पंजतन का घराना मिला है, जिसे मिल गया कमली वाले का दामन, उसे दो जहां का खजाना मिला है। भला बाग जन्नत को वो क्या करेगा, मदीने में जिसको ठिकाना मिला है। असल थका थका वेठा आयो थिया, ॻाल्हायो त सही कुझु सुभान अल्लाह त चओ। हे जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि से सुभान अल्लाह था चवनि, ॿाहिरियां त रोज़ो रखे आया आहिनि। असुल सुभान अल्लाह को औज़ु बिल्लाह को नऊज़ु बिल्लाह को अस्तगफिरुल्लाह ही खणी चओ, कुझु ॻाल्हायो त सही। जेरा वेठा आहियो, मुआ वेठा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मिठा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला बेमिसाल शान अता फरमाया है, बा कमाल बनायो आ। जे रब जी ज़मीन ते अल्लाह जी मखलूक में जेका सबका आला ज़ात आहे, सा हसनैन जे नाने मोहम्मद मुस्तफा जी ज़ात आहे। जेको महबूब मुस्तफा सा हुब रखण वारो आ, नबी सा दिल लाइण वारो आ, उहो बानो बि अल्लाह वटि मक़बूल ऐं मारूफ बानो बणिजी वेंदो आहे। समझो था कि न कोन था समझो? मिठा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा जेको मुंह मोड़े, जेको नबी खां परे थी वञे, नबी खां रिश्तो छिनी वञे, पो भली नाम नमाज़ी बणजी वञे, हाजी बणजी वञे, गाज़ी बणजी वञे, तॾहिं बि उन जी बख़्शिश कोन थींदी। असुल मोमिन हकीकी मोमिन उहो आ जेको मुंहिंजे लजपाल नबीअ सां दिल लाइण वारो आहे। सुभान अल्लाह। सही बुखारी शरीफ जी हदीस आ, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैया मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। तमाम को बि माण्हू तेसी मोमिन नथो बणजी सघे। महबूबन करीमन फरमायो, ए इस्माइल आने वारो नबी तो फरमाए, तव्हां मां को बि माण्हू तेसी मोमिन नथो बणजी सघे जेसी पंहिंजे अब्बे खां वधीक, पंहिंजी अम्मा खां वधीक, पंहिंजे यारनि खां वधीक, दोस्तनि खां वधीक, माल खां वधीक, इज्जत खां वधीक, जिंद जान खां वधीक मूं मोहम्मद मुस्तफा सां मोहब्बत नथो रखे। सुभान अल्लाह। हदीसा
ला युमिनु अहदुकुम मना तवा मा को मानू मोमिन ही न तो थी सके जैसी मूसा हुब न रखे मना मोमिन हुआ जको मुझे नबी सा दिल लाइन वारो आहे। सूरह निसा कुरान तो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू ए ईमान वारो ईमान आणियो। कुरान आवा ध्यान मुंडिया ता सभनी जो या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू ईमान वारो ईमान आणियो। अल्लाह ईमान वारन के भी सदे तो ए ईमान वारो ईमान आणियो। छा मतलब मोमिन भी सजे अल्लाह जंहिंखे मोमिन सदे उन जे ईमान में तो को शक ही ना है, उन जे ईमान में को शुबो ही ना है। कुरान कीअं तो फरमाए त ए ईमान वारो ईमान आणियो। समझण जी ॻाल्हि आहे जेको मोमिन आहे तंहिंखे ई वरी ईमान आणण जो अमर थी रहियो आहे। अब डॉक्टर हिकिड़ो डॉक्टर डॉक्टर बणजी ॾेखार। अब मां त अॻे डॉक्टर आहियां वरी कीअं डॉक्टर थिया। हिकिड़ो आलिम आहे मुफ्ती आहे, मुफ्ती जो कोर्स करे आयो, साईं मुंहिंजा फतवा लिखे थो, साईं मुंहिंजा किताब लिखे थो, उनजी साईं मुंहिंजा अरबी में मुहारत रखण वारो आहे, साईं मुंहिंजा सर्फ नहव इल्मुल बलागत मंतिक, साईं मुंहिंजा तफसीर इल्मुल हदीस हदीस उसूल हदीस फिके उसूल फिके सभु ॼाणे थो। आई साईं मुंहिंजा वॾो होशियार आलिम आहे, उनखे को माण्हू अचे चए ओ मौलवी साहब मौलवी थी ॾेखार। तव्हां चवंदो चरियो थियो ई छा, हेॾो वॾो आलिम आहे हिनखे वरी चवे थो मौलवी थी आलिम थी ॾेखार। जेको माण्हू जंहिं रिश्ते सां जंहिं साईं मुंहिंजा जे मामले सां मुतअल्लिक़ हूंदो आहे जुड़ियल हूंदो आहे उहा ई निस्बत ॼाणे। उनखे ईअं न चइबो त हीअं थी ॾेखार। इंजीनियर आहे उनखे ईअं न चइबो त इंजीनियर थी ॾेखार, उहो अॻे ई इंजीनियर आहे। पर हेॾे अल्लाह ताला जो फरमाए ए ईमान वारो ईमान आणियो। इन मां छा मुराद आहे? ईमान वारनि सां ख़िताब आहे ए मोमिनो मोमिन त थिया आहियो पर मुंहिंजे नबीअ सां दिल लाइण वारा बणजी ॾेखारियो। तव्हांजो ईमान तॾहिं कामिल थींदो, तॾहिं मज़बूत थींदो, तॾहिं ईमान में वाधारो थींदो। तव्हांजो ईमान मुकम्मल तॾहिं थींदो जॾहिं मोमिन बणजी मुंहिंजे नबीअ जे मथां पंहिंजी जान जो नज़रानो बि पेश करे ॾेखारींदो। न चयो सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला फरमायो त मोमिन उहो आहे जेको नबी सां दिल लाइण वारो आहे। हाणे तव्हां पाण ॿुधायो, इंसाफ़ कयो, मौलवी साहब निमाज़ पढ़े ऐं वरी चवे नबी नबी न कयो, या रसूलल्लाह न चओ, नबी जो दर न वठो, बस अल्लाह अल्लाह कंदो, अल्लाह अल्लाह चवण सां ई गंज मिली वेंदो। हा, अल्लाह अल्लाह चवण सां अल्लाह जी मेहरबानी थींदी, पर तॾहिं थींदी जॾहिं महबूब मुस्तफ़ा जो बणजी वेंदे। बराबर निमाज पढ़ण ज़रूरी आहे, पर भरवसो निमाज ते न आहे, भरवसो महबूब जी ज़ात ते आहे। मानो तो जो हदीस मुबारक है, हबीबन करीमन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ध्यान मुड़िया सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे। हबीबन करीमन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जे मैदान में को बि माण्हू जन्नत में न वेंदो सिवाय अल्लाह जी रहमत इनायत जे करे। कंहिंखे माण्हू खे जन्नत में न मोकिलियो वेंदो, न निमाज़ मोकिलींदी, न रोज़ो मोकिलींदो, न हज मोकिलींदो। हबीबन फरमायो इबादतूं जन्नत में कोन वठी वेंदियूं, जन्नत में अल्लाह जी रहमत वठी वेंदी। अब अबू दाऊद शरीफ जी हदीस जो पढ़ा पियो। महबूबन फरमायो जन्नत में इबादतूं न अल्लाह जी रहमत वठी वेंदी। हिकिड़ो साहबी उथी बीठो, अर्ज़ की या रसूलल्लाह पोइ तव्हांखे बि जन्नत में अल्लाह जी रहमत वठी वेंदी? हबीबन फरमायो हाओ, मूंखे बि अल्लाह जी रहमत ई जन्नत में वठी वेंदी। हालांकि अल्लाह ताला जे हबीब वज़ाहत कई जन्नत जो त मालिक मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आहे न चई सुभान अल्लाह। जन्नत जो वारिस मदीने वारो ताजदार आहे। हबीबन करीमन फरमायो, सुनन तिरमिज़ी जी हदीस आहे, हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हज़रत सैयदना उस्मान ज़िन्नुरैन आयो। हबीबन फरमायो उस्मान जन्नत मूं लिखी तुंहिंजे खाते में ॾेई छॾी आहे, जन्नत जो वारिस तूं आहीं। हज़रत उस्मान ज़िन्नुरैन नबी जो खलीफो,
हजरत उस्मान महबूबन फरमाया उस्मान जन्नत मूं तोखे लिखी ॾिनी अबा लिखी उहा शइ ॾिबी आहे लिखत में उहा शइ ॾिबी आहे जेका विरसे में हुजे मिल्कियत में हुजे न जेको माण्हू मालिक हुजे मां कंहिं शइ जो मालिक हूंदुसि त उहा शइ ॾेई सघां थो न जेका शइ मूं वटि आहे ई कोन्हे का मुंहिंजी मिल्कियत ई कोन्हे का त उहा वरी मां जा माण्हू चवंदा तूं कब्ज़ा खोर आहीं छा साईं हा न उहो त कब्ज़ा खोर आहे पराई शइ खणी वरी ॿिए कंहिंखे ॾेई छॾे ॿिए कंहिंजी शइ साईं मौलवी साहिब जी शइ खणी मां ॿिए कंहिंखे ॾेई छॾियां साईं चवंदो साईं चङो लॻो आहे जो मुंहिंजी शइ खणी ॾींदो थो वञे जेका मुंहिंजी मिल्कियत हूंदी तंहिंजो वारिस